जो कल असां जेको आहे उहो हेसि ताईं पढ़ियो हुयोसीं, लाइन स्पेस ताईं असां जेको आहे अखरनि खे पढ़ियोसीं। हाणे असां फर्दर जेको बि हिन जो कमु आहे असां वरी हाणे थोरो हुनखे पढ़ंदासीं। सभ खां पहिरियां जेको हिते तव्हांजो ही वारो जेको ऑप्शन पियो आहे हिनखे चवंदा आहियूं शेडिंग। शेडिंग जो मतिलबु हूअं त लफ़्ज़ी माना आहे त माना पाशो, पर जेकॾहिं असां हिनखे जेकॾहिं आसान लफ़्ज़नि में वठूं त मीन्स हिन जो मतिलबु हूंदो आहे रंग, माना शेडिंग माना पाशे वांगुरु तव्हां अगरि कोई बि रंग ॾियणु चाहियो त तव्हां ॾेई सघो था पिया अखरनि ते। कीअं? इक्वल सम, इक्वल रेंट, ब्रैकेट स्टार्ट ब्रैकेट बंदि। ठीकु आहे, इंस्ट्रक्शन करे हिते बीहारे। हाणे मिसाल ॻाल्हि जेकी असांखे हीअ अखर लिखिया पिया हिनखे थोरो हेठि कयो, हिनखे बि असां थोरो बीह करे हिते हेठि था कयूं। हिते हिकु लिखूं था चैप्टर नंबर 1, हिनखे तव्हां कॉपी करे हिते हिनखे पेस्ट था कयूं। टाइटल ॾिनोसीं माना हीअ असांजे हिते छा चए तव्हांजे असांखे ABCD कंदासीं। ठीकु आहे। वरी हिते बि लिखंदा चैप्टर नंबर 2, हिते बि करे हिनखे तव्हां कॉपी करे खणी टेप प्रेस कंदासीं, हिते अची हिनखे असां वॾी ABC में कन्वर्ट कंदासीं इंस्टॉलेशन करे वॾी ABC में। वरी हिते लिखंदा चैप्टर नंबर 2 3, हिते अची करे कंट्रोल C करे हिते बि करे हिते बि करे। ठीकु आहे। हाणे असां था चाहियूं पिया त इहे जेके असां लेसन जे पोयां जेके नाला ॾेई आहियूं, टाइटल वग़ैरह ॾेई आहियूं, जेके लिखियूं आहिनि चैप्टर जा जेके नाला, इन जे पोयां को न को डिज़ाइन रंग हुजे त जीअं माना लुक में थोरो मुख़्तलिफ़ ऐं सुठा लॻनि। पोइ असां छा कंदा आहियूं हिनखे सिलेक्शन करे हीअं हिते शेडिंग पई अथव तव्हांजी, जेका बि तव्हां कलर में जेका बि शेडिंग तव्हांखे सुठी लॻे तव्हां हिकु जहिड़ी रखो, बि तव्हांजी मर्ज़ी। जेकॾहिं चेंज रखो था बि तव्हांजी मर्ज़ी आहे, मीन्स ॿई ऑप्शन तव्हांजे हथ में। माना अहिड़े क़िस्म जी तव्हां कोई बि अगरि कलरिंग वग़ैरह ॾियणु था चाहियो अखरनि जे पोयां तव्हां उहे तव्हां ॾेई सघो था पिया। जंहिंजो स्पेस घणो हूंदो हुन में थोरो कलर ईंदो, जंहिंजो घणो हूंदो हुन में घणो अची वेंदो, जंहिंजो थोरो हूंदो हुन में थोरो अची वेंदो स्पेस जे हिसाब सां। हीअ माना इहा शेडिंग पई हिते ॾिसो मुख़्तलिफ़ कलर्स पिया अथव। सिर्फ़ु हाणे तव्हां सॼे खे ॾियो त बि तव्हांजी मर्ज़ी आहे। हिते पिया अथव कलर तव्हांजा, जेके कलर ॾियो तव्हांजी मर्ज़ी आहे हिते। ठीकु आहे। इहा हूंदी आहे असांजी हिते शेडिंग, असां शेडिंग ईअं अप्लाई करे सघूं था। उन खां बाद में जेको नओं असांजो ऑप्शन शुरू थो थिए पियो उनखे असां चवंदा आहियूं हिते तव्हांजो देयर आर 2 टाइप्स ऑफ बॉर्डर्स इन MS Word। MS Word में ॿिनि क़िस्मनि जा बॉर्डर्स हूंदा आहिनि। MS Word में ॿिनि क़िस्मनि जा बॉर्डर्स हूंदा आहिनि। हिकिड़ो नाम तव्हांजो ठीकु आहे। MS Word में असांजा ॿिनि क़िस्म, हिकिड़ो जेको असांजो अछो पनो आहे सॼो इन जा, ॿियो जेको अछो पनो हूंदा असांजे अखर हूंदा जेके अखर हुन जा इते लिखिया पिया आहिनि असांजा। हीअ असां चवंदा हीअ जेके अखर आहिनि असांजे हीअ वारा, इन्हनि जे चौधारी बॉर्डर हुजे, इन्हनि जे चौधारी बॉर्डर हुजे त पोइ हिते बीह करे आग कर चौधारी में बॉर्डर अची वञे। ठीकु आहे। वरी मिसाल ॻाल्हि हिते जेके तव्हांजे अखर हिनखे बॉर्डर हुजे त हिनखे ॾेई सघो था, जेकर हिनखे ॾियणो आहे त तव्हां वरी हिनखे ॾेई सघो था। आई ॻाल्हि सम्झ? ईअं तव्हां टेक्स्ट जा बॉर्डर अप्लाई करे सघो था पिया। मिसाल ॻाल्हि हीअ बॉर्डर असांखे तव्हां ख़तमु था कयूं पिया। ठीकु आहे। ख़तमु कयासीं। हाणे असां अखर लाइ बॉर्डर में लिखी ॾींदा न त हाणे तव्हां जीअं इंटर कंदा ईंदो जीअं तव्हां हिन में हाणे इंटर कंदव नई लाइन अची वेंदी। ठीकु आहे न। पेज बॉर्डर वरी इंटर कंदव टेक्स्ट बॉर्डर कंदव। हा त जीअं इंटर कंदा ईंदो न तव्हां हिते लिखंदा ईंदा, तव्हां लिखंदा जेको बि तव्हां लिखंदा ईंदो इंटर कंदा ईंदो तव्हां अहिड़े क़िस्म जेके बॉर्डर्स हूंदा आहिनि उहे असांजा हूंदा आहिनि पेज बॉर्डर्स।
हाँ जी तव्हांजे ही पेज में टेक्स्ट बॉर्डर अची आहे हाणे जेकर इन जे चौधारी वरी फर्दर सेटिंग पे इन चौधारी वरी फर्दर छा पे सेटिंग पे हिते बीह करे हिते पियो अथव बॉटम टॉप लेफ्ट राइट हाणे 4 पासा आहिनि हेठि तरो बॉटम माना तरो टॉप माना मथां लेफ्ट माना खॿो राइट माना सॼो तव्हां चइनी तरफ़ ना बॉर्डर ख़तम भी करे सघो था चइनी तरफ़ ना बॉर्डर रखी भी सघो था पियो बॉटम तव्हां ख़तमु कंदो ॾिसो तरे खां ख़तमु थी वियो बॉर्डर तव्हांजो वरी मिसाल जी ॻाल्हि हिते अची करे तव्हां टॉप खां ख़तमु कंदो टॉप खां ख़तमु थी वियो तव्हांजो वरी हिते अची करे लेफ्ट खां ख़तमु कंदो लेफ्ट खां ख़तमु थी वेंदो वरी राइट खां ख़तमु कंदो हाणे जीअं न बुक ते अखर लिखंदो न बुक वांगुरु हाणे तव्हांजो उहे अखर थी विया लिखंदा हलंदो तव्हांजी लाइनियूं बुक ते ईंदी वेंदियूं ईअं लिखंदा न किताबनि बुकनि ते लाइनियूं असांजूं हूंदियूं आहिनि लाइनुनि जे मथां असां अखर लिखंदा आहियूं इहा शइ असां तव्हां करे सघो जीअं लाइनूं पूरियूं थींदी वेंदियूं पैराग्राफ तव्हांजा पने ते नवां ईंदा वेंदा अची ॻाल्हि सम्झो ही जेके बॉर्डर्स हूंदा आहिनि तव्हां छा बॉर्डर्स हूंदा आहिनि टेक्स्ट बॉर्डर चवंदा आहियूं असांखे छा चवंदा असांखे टेक्स्ट बॉर्डर्स चवंदा आहियूं हिते अची बि करे कंट्रोल ए करे तव्हांखे हिते ॿुधायो जेकॾहिं तव्हां आल कंदोसि त वरी सभिनी में अची वेंदो चौधारी बॉर्डर में अची वेंदा सभिनी में ठीकु हाणे तव्हांखे चए थो वरी जेकॾहिं नो कंदो माना नो जो मतिलबु आहे न माना बॉर्डर जेकॾहिं तव्हां ख़तमु कंदो त सभिनी मां ख़तमु थी वेंदा ठीकु वरी वापसि जेकॾहिं आल कंदोसि त तव्हांजे हिते आल ते क्लिक थी वेंदी उन खां बाद में हिते अची करे ठीकु आउटसाइड जीअं हेॾा हिकु करे ख़तमु करे आयासीं न हिकु करे हाणे आउटसाइड माना चारई पासा माना मथियों हेठियों खॿो ऐं सॼो ख़तमु करणु चाहियो त साॻियो लकीरुनि वांगुरु थी वेंदो माना अलॻि अलॻि बि करे सघो था गॾु बि तव्हां हिन में करे सघो था पिया ठीकु उन खां बाद में हिते बीह करे चए थो इनसाइड हॉरिजेंटल माना हिन जी चौधारी आल कयोसि हाणे ॾिसो ॿाहिरि आहिनि हाणे चवंदा अंदरियूं जेके लकीरूं आहिनि असांखे इहे ख़तमु करणियूं आहिनि पोइ इनसाइड हॉरिजेंटल ते क्लिक कंदासीं त अंदरियूं लकीरूं ख़तमु थींदियूं बाक़ी चौधारी बॉर्डर बीठो हूंदो असांजो ठीकु आहे भाउ इहे हुया असांजा टेक्स्ट बॉर्डर्स छा हुया टेक्स्ट बॉर्डर्स माना असां जेके पंहिंजा अखर लिखूं पने ते त उन्हनि खे असां लकीरुनि जे विच में असां कीअं आणियूं ॿियो जेको हाणे असां पढ़ंदासीं उहो असांजो पेज बॉर्डर उहो असांखे छा आहे हाणे पेज बॉर्डर ते क्लिक कंदो उहो आख़िर में पियो त पेज बॉर्डर हिते पियो क्लिक कंदासीं हिते तव्हां ॿुधाए थो पेज पियो आहे पेज बॉर्डर हाणे क्लिक कंदासीं पहिरियां हीअ वारो टेक्स्ट वारो बॉर्डर जेको हाणे पढ़ी आयासीं हीअ तव्हांजो पेज बॉर्डर शेडिंग जेको अॻो पढ़ी कलरनि वारी शेडिंग ठीकु पेज बॉर्डर ते क्लिक कंदासीं हाणे तव्हांखे चए थो नन सिलेक्शन थियल आहे त माना बॉर्डर अप्लाई न थींदो न न मतिलबु त हाणे हिते जेकर तव्हां कोई बि बॉर्डर खणी करे अप्लाई कंदो जेके बि पना खणंदो सभिनी में ॾिसो तव्हां चौधारी पने जी अंदरि तव्हां अखर लिखी सघो था पिया जेतिरा बि लिखणु चाहियो तव्हां लिखी सघो था पिया ठीकु आहे बाबा हीअ शइ तव्हां हिते अची उन खां बाद में वापसि अची करे पेज ते हाणे ॾिसो हिन में लकीर सफ़ा सिंपल ऐं सादी लकीर आई आहे हिन में लकीर जेका आहे बॉर्डर्स में चौधारी जेका सफ़ा सिंपल एंड सादी आहे पर तव्हां जेके लकीर खे थोरो डिफरेंट ठाहिणु चाहियो था चओ था लकीर थोरी डिफरेंट हुजे पोइ हिते बि हिते लाइनियूं पियूं तव्हांजी स्टाइल्स जेका बि लाइन सुठी लॻे तव्हां खणो मूंसां हीअ लकीर खणी करे ओके कंदो त वरी लकीर इहा अची चौधारी बॉर्डर जी ठीकु आहे इहा लकीर खणी करे सिलेक्शन कंदो त लकीर जे बाद चौधारी वरी इहा अची वेंदी ठीकु डिज़ाइन चेंज थींदी वापसि अची करे तव्हांखे जेके हिन जो कलर ॾियणो आहे ब्लैक थी नज़र अचे कलर चेंज करिणो आहे हिते कलर पिया अथव ठीकु आहे वरी वापसि अची करे चए थो जेका तव्हां मथां लाइन सिलेक्शन कई जेका तव्हां लाइन मथां सिलेक्शन कई उन जा जेकॾहिं बॉर्डर तव्हांखे घटि वधि करिणा आहिनि माना उन जी साइज़ तव्हांखे घटि वधि खपे जेका मथां सिलेक्शन करे खणो पोइ तव्हांखे हिते ॿुधायो अथव मिसाल करे लाइन इहा ई हुजे पर साइज़ हीअ हुजे तव्हां वरी साइज़ वरी लाइन जी वरी इहा अची वेंदी ठीकु आहे वापसि अची करे वरी पेज बॉर्डर ते क्लिक कंदो तव्हां हिते उन खां बाद में चए थो हाणे जेकॾहिं चए थो लकीरूं तव्हांखे न खपनि लकीरूं तव्हांखे न खपनि त हिन में तव्हांखे लकीरुनि जे लाइ स्टाइल आर्ट ॾिए थो माना आर्ट में मुख़्तलिफ़ शयूं पियो डिज़ाइनफुल ते अची करे पेज में वरी हाणे जेके दिलनि जी साइज़ नंढी आहे हितां अची करे विड्थ मां तव्हांजी साइज़ खे बि वधाए सघंदा
आई सम्झो ॻाल्हि हिते अची करे वरी वापसि ते क्लिक कंदासीं हिते अची विया हितां अची हितां कहिड़ी बि डिज़ाइन खणंदव न हीअ खणंदव साइज़ वधाईंदसि वरी हिन में तव्हांजी उन क़िस्म जी डिज़ाइन अची वेंदी पर तव्हांजे मथां डिपेंड थो करे तव्हां डिज़ाइन कहिड़ी खणणु चाहियो था तव्हां उहा हितां खणी सघो था पिया ठीकु आहे उन खां बाद में 2-3 पना वधीक खोलियो हाणे हिते तव्हांखे चए थो जीअं पना वधीक खोलिया असां हिते 6 पननि ते असांखे बॉर्डर अप्लाई थियल आहे हाणे तव्हांखे हिते ॿुधाए थो पेज ते तव्हांखे चए थो हिते पिया अप्लाई टू होल डॉक्यूमेंट होल जो मतिलबु होल माना सॼो डॉक्यूमेंट माना पनो चए थो हिन वक़्तु जेको आहे बॉर्डर अप्लाई थियल आहे तव्हांजो सॼे पने ते अप्लाई थियल आहे पर तव्हां हितां जेके तव्हां चओ था फस्ट पेज माना असांखे पहिरें पने ते बॉर्डर खपे बाक़ी ख़ाली खपनि त फस्ट पेज ते क्लिक ओके कंदो ठीकु आहे वरी वापसि अची करे हिन जाइ ते बीहंदव ठीकु पेज बॉर्डर त हाणे तव्हांखे चए थो पहिरें पने खे छॾे करे बाक़ी सभिनी ते हुजे माना हाणे पहिरियों आहे ॿिया न आहे न हाणे पहिरें ते न हुजे बाक़ी सभिनी ते हुजे हितां करे थो वरी उन खां बाद में तव्हांखे हिते ॿुधाए थो अगरि तव्हां कंहिं बि बॉर्डर मां का लाइन वग़ैरह कहिड़े पासे ते कटणु चाहियो त मिसाल तव्हां चओ था हर बॉर्डर में असांखे हीअ पासे लकीर न खपे हिन पासे न खपनि हे पासो ख़ाली हूंदो हिकिड़ो पासो हर बॉर्डर जो ख़ाली हूंदो जेकर ॿई पासा ख़ाली करणु चाहियो त तव्हां ॿई बि करे सघो था पिया हिन ते क्लिक करे हाणे हर पने ते तव्हांजो हेठां मथां हूंदो बाक़ी लेफ्ट एंड राइट वारा बॉर्डर जेके हूंदा तव्हां छा थी विया ख़तमु थी विया इहे हूंदा आहिनि असांजा पेज बॉर्डर एंड टेक्स्ट बॉर्डर जेके असां पंहिंजे पने ते अप्लाई करे सघंदा आहियूं सर जे टेक्स्ट बॉर्डर में सर विच में लाइन थी अचनि हिन में करे सघूं था विच में सर जेके विच में लाइन हिन में पनो आहे न पने जी चौधारी ईंदी बॉर्डर्स माना कुंड वारा हूंदा आहिनि जी सर ये पेज की कंट्रोल इंटर सर ये शॉर्टकट थोड़ा असांखे कंट्रोल इंटर मुश्किल था थियनि सर वक़्तु सिर सिखी वेंदो उहो काई बि शइ तकड़ में न सिखिबी आहे जेके शयूं अॻुवाट में पई हूंदियूं आहिनि न उहो मां तव्हांखे अॻु में कीअं ॿुधाईंदोमांव न सर ठीकु आहे न वक़्तु सिर हर शइ सिखंदव तव्हां रुॻो परेशान न थियो सर परेशान न बिल्कुलु मां गॾु आहियां तव्हां सां उन खां बाद में असांजो पेज बॉर्डर बि हिते छा थी विया पूरा थी विया हाणे असां मूव करे ईंदासीं हिते काॾे स्टाइल्स ते काॾे मूव करे ईंदासीं स्टाइल्स ते मूव करे ईंदासीं हीअ वरी तव्हांजी अखरनि सां मुशाबित रखंदड़ तव्हांजा टेक्स्ट आहिनि माना तव्हां जेके बि उनवान लिखो था न पिया उन्हनि खे तव्हां सेट करे सघो था पिया मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जीअं सवेर असां लिखिया बि हुआसीं हिन खे कटे करे अखरनि खे साॻियो वापसि आणियो ठीकु आहे जेके असां सवेर अखर लिखिया हुआसीं कंट्रोल Z सां वापसि थींदा वेंदा असांजा अखर पोइ जेके लिखिया पिया हिन मथां शेडिंग असां ख़तमु था कयूं हाणे हीअ जेके असांजा हिते अखर लिखियल आहिनि न हाणे असां था चयूं पिया त जेको असांजे शुरूआती अखरनि जो जेको उनवान आहे माना चैप्टर वग़ैरह जेके लिखियल आहिनि जेके नाला वग़ैरह आहिनि आसिपासि अचूं त इहे जेके नाला लिखिया आहिनि असांखे इहो टाइटल जेको हूंदो आहे न टाइटल असांखे इहो मुख़्तलिफ़ खपे माना रंगनि जे हिसाब सां मुख़्तलिफ़ खपे डिज़ाइन जे हिसाब सां मुख़्तलिफ़ खपे ऐं अखरनि जी बीहक जे हवाले सां बि असांखे छा खपे मुख़्तलिफ़ खपे त पोइ हिनखे सिलेक्शन करे हिते बि पोइ हिते तव्हांजा स्टाइल ठहिया पिया आहिनि हिते तव्हांजा स्टाइल्स ठहिया पिया आहिनि तव्हां हितां अची करे जेको बि खणंदव ठीकु आहे इहा शइ अप्लाई त तव्हां सभु हिननि ते बि करे सघो था को मसइलो न आहे पर हूंदा हिननि जे लाइ जेके चैप्टर जेके अखरनि जे मथां चैप्टर हूंदा न हूंदा हिननि जे लाइ बाक़ी तव्हां अप्लाई हिननि ते बि करे सघो था कोई इशू थोरे आहे पर जेका शइ जंहिंजे लाइ आहे मां उहा ई तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां ठीकु आहे हितां अची करे तव्हांखे बिल्कुलु क्लिक कयोसीं हिन ते हाणे जेका असां हिन ते क्लिक करे आयासीं तव्हांखे चए थो जेकर हाणे इन्हनि जी तव्हां वरी अञा स्टाइल मटाइणु चाहियो था जेके तव्हां खणी आया आहियो इन्हनि जो जेकॾहिं अञा बि स्टाइल मटाइणु चाहियो था त पोइ तव्हांखे चए थो पोइ तव्हांखे अचिणो पवंदो हिते चेंज स्टाइल्स में काॾे अचिणो पवंदो तव्हांखे चेंज स्टाइल्स में अचिणो पवंदो तव्हां हितां चेंज करे सघो था क्लिक कंदो स्टाइल्स पिया था नी हिते स्टाइल्स हाणे तव्हां जेको बि खणो मिसाल हाणे हितां हे खणी करे हाणे जेको असां हेॾा खणी आयासीं न हिन मां हाणे वरी हिन में तव्हांखे वरी उन सां रिलेटेड स्टाइल्स मिलंदा वरी आहे न तव्हांखे कहिड़ा ख़ूबसूरत थी विया तव्हांजा हुन में हूअं हुया
हाणे तव्हां हिन में पहिरियां ॾिसो सादा कीअं लिखियासीं, जी सर। हाणे वरी ॾिसो तव्हांजे हिते डिज़ाइन कीअं अची आहे। उन खां बाद में चए थो हाणे इन्हनि जा वरी तव्हां रंग बि मटाए सघो था पिया। हिते पिया थो इन चेंज स्टाइल में तव्हांजो हिते पिया थो कलर्स, माना कलर्स जे करे तव्हां मटाइणु चाहियो था। ॾिसो कलर्स बि तव्हां छा था थियनि मटण, तव्हां हिन कलर्स बि चेंज करे सघो था पिया। ज़ाहिर ॻाल्हि आहे जेको तव्हांखे सुठो लॻे तव्हां उहो कलर हिन मां खणी सघो था पिया। ठीकु आहे। वरी फॉन्ट स्टाइल जेके असां हिते पढ़ियासीं न हिते असां फॉन्ट स्टाइल, तव्हां पंहिंजे हिननि अखरनि जा फॉन्ट स्टाइल बि तव्हां अची करे चेंज करे सघो था पिया। ज़ाहिर ॻाल्हि आहे जेका डिमांड हूंदी उन डिमांड जे हिसाब सां तव्हां हिते मुख़्तलिफ़ अखर थिया तव्हां उहे तव्हां अखर खणी सघो था पिया। ठीकु आहे। क्लिक कंदो वरी तव्हांजा उहे हिते अखर अचनि था। त मीन्स तव्हां पंहिंजे ॾिसो हाणे तव्हांजे साम्हूं ई सॼी ॻाल्हि आहे त ॾिसो हेठियां वारा अखर सही आहिनि या मथियां वारा अखर सही आहिनि? मथियां वारा सही आहिनि। छाजे करे त डिज़ाइन जे हवाले सां तव्हां हुनजी फॉर्मेट छा करे आहियो, चेंज करे आहियो, त तंहिं ॻाल्हि थोरो तव्हांखे मुख़्तलिफ़ लॻनि था पिया। त चैप्टर जेके हूंदा आहिनि लिखियल किताबनि में अंग्रेजी सिंधी जेके हूंदा आहिनि चैप्टर या इंडेक्स वग़ैरह जेका हूंदी आहे उहा हमेशह अखर जी लिखत खां वधीक सुठी हूंदी आहे, माना थोरा वॾी हूंदी आहे। त उहा शइ तव्हां हितां मेन पॉइंट जेका आहे उहा तव्हां करे सघो था पिया। ठीकु आहे। उन खां बाद में वापसि अची करे हिते हाणे असां मूव करे था नेक्स्ट ऑप्शन हिते पिया फाइंड। छा पिया? फाइंड लफ़्ज़ सिंधी में माना केरु ॿुधाईंदो? ॻोल्हणु। हाँ फाइंड मतिलबु ॻोल्हणु। ॻोल्हणु, बिल्कुलु। फाइंड मतिलबु ॻोल्हणु। हिते अची करे हिन में हाणे हीअ मुंहिंजा अखर लिखियल आहिनि हिते। हिननि मां तव्हां पंहिंजी मर्ज़ी ते अगरि को लफ़्ज़ ॻोल्हणु चाहियो था बि ॻोल्हे सघो था पिया। जेको तव्हां ॻोल्हणो हुजे तव्हां ॻोल्हे सघो था। मिसाल फाइंड ते फाइंड जी शॉर्टकट की त कीबोर्ड मां कंट्रोल F, कीबोर्ड मां छा प्रेस कंदो, कंट्रोल पकड़े F प्रेस कंदो, हितां खुली ईंदी। ठीकु। त जेके हितां नथा कयोसि त तव्हां हिन ते हितां क्लिक करे बि खोले सघो था पिया। हाणे मिसाल जी ॻाल्हि तव्हांखे छा ॻोल्हणो आहे, असां चवंदा सर मूंखे ॻोल्हणो आहे टेक्स्ट। हिन सॼे पैराग्राफ में टेक्स्ट लफ़्ज़ जिते बि पियो हुजे मूंखे उते मिली वञे। टेक्स्ट लफ़्ज़ जिते बि पियो हुजे उहो मूंखे छा थी वञे, मिली वञे। मतिलबु मां ॻोल्हणु थो चाहियां त हिते अची करे टेक्स्ट पियो आहे। हाणे हिन में ॻोल्हण जा ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ो त पियो अथव फाइंड नेक्स्ट, त जीअं क्लिक कंदो जिते बि टेक्स्ट पियो हूंदो हुनजे मथां ब्लैकिंग अची वेंदी, कलर अची वेंदो, तव्हांखे ॿुधाए थो तव्हांजो फाइंड हिते पियो अथव। ठीकु आहे। ॻोल्हींदा हलंदोसि तव्हांखे ॿुधाए तव्हां हिते पियो आहे। ठीकु। उन खां बाद में वापसि अची करे पोइ त चए त रीडिंग हाईलाइट्स। रीडिंग हाईलाइट्स जो मतिलबु छा हूंदो, तव्हांखे चए थो जंहिं बि माना अखर खे तव्हां ॻोल्हणो हुनखे हीअं नथा ॻोल्हणु चाहियो त पोइ तव्हां हुनजे मथां कलर ॾेई छॾियो। रीडिंग हाईलाइट्स पोइ जिते जिते बि टेक्स्ट पियो हूंदो न तव्हांखे उतो लफ़्ज़ अची कलर उन मथां कलर अची वेंदो। उन मथां छा अची वेंदो, कलर। चाहे तव्हां कोई बि अगरि ॿियो को लफ़्ज़ ॻोल्हणु चाहियो, मिसाल द था ॻोल्हणु चाहियो, TH द, हिते जेके रीडिंग हाईलाइट्स ते क्लिक कंदोसि त जिते जिते द हूंदो हुनजे मथां छा थींदो, ऑटोमेटिकली तव्हांजो कलर अप्लाई थींदो। ठीकु आहे भाउ। इहा शइ असां हितां करे सघूं था पिया। रीडिंग हाईलाइट्स में कलर ॾियणु चाहियो तव्हांजी मर्ज़ी। जेकॾहिं कलर नथा ॾियणु चाहियो त पोइ तव्हां हीअं करणु था चाहियो फाइंड नेक्स्ट, तव्हां हीअं बि फाइंड नेक्स्ट करे सघो था पिया। ॿई तरीक़ा तव्हां वटि जेको तरीक़ो तव्हां ॻोल्हणु चाहियो। ठीकु। उन खां बाद ॿुधा रिप्लेस। रिप्लेस जो कमु छा हूंदो आहे भाई, ॿिए जी जाइ ते, माना ॿिए जी जाइ ते। हाणे मिसाल जी ॻाल्हि हिते जी करे पिया रिप्लेस जी शॉर्टकट की अथव कंट्रोल H प्रेस कयो बि अची वेंदी, लिखियलु बि हूंदो तव्हां हिते। हाणे मिसाल जी ॻाल्हि जिते लफ़्ज़ पियो आहे लुक, पहिरियां ॾिसो त लफ़्ज़ लुक पियो केतिरो आहे, त हिननि जाइ ते लुक लफ़्ज़ पियो आहे तव्हांजो। ठीकु। हाणे रिप्लेस में चवंदा इहो जेको लफ़्ज़ लुक लिखियो आहे न, लुक, हिन लुक जी जाइ ते मूंखे आसिफ़ लिखिणो आहे। ठीकु आहे। जिते जिते बि लुक लफ़्ज़ पियो आहे उन सभिनी जाइनि ते मूंखे छा रखिणो आहे, आसिफ़ रखिणो आहे। हाणे जेकॾहिं सिंगल हिकिड़ो दफ़ो लुक हुजे त पोइ असां हिनखे कयूं सिर्फ़ु रिप्लेस। पर ज़ाहिर ॻाल्हि हिते लुक घणा दफ़ा आहे न, पोइ असां छा कंदासीं रिप्लेस आल, माना जिते जिते बि लुक आहे उते असांखे छा करे ॾे तूं, इनखे रिप्लेस करे ॾे। चए थो 7 जाइनि ते तव्हांजी रिप्लेसमेंट थी वई। 7 जाइनि छा थी तव्हांजी रिप्लेसमेंट थी वई। वरी वापसि अची करे हिते अची करे तव्हां लिखो आसिफ़ में रीडिंग हाईलाइट्स ते क्लिक कयो त तव्हांजो साॻी जाइ ते आसिफ़ अची वञे। 7 हिननि जाइनि ते तव्हांजो आसिफ़ पियो अथव। ठीकु आहे। इनखे चवंदा आहियूं रिप्लेस, माना ॿिए जी जाइ ते, माना कोई बि अंग्रेजी जो जेकॾहिं को लफ़्ज़ हुजे उनखे जेकॾहिं तव्हां चेंज करणु था चाहियो करे सघो था, या ॻोल्हणु चाहियो था भई तव्हां हुनखे छा था करे सघो, ॻोल्हे सघो था अंग्रेजी लफ़्ज़ फाइंड एंड रिप्लेस में। ठीकु आहे। उन खां बाद पोइ था असां हिते अचूं छा, सिलेक्ट।
सिलेक्ट में 3-4 शयूं पियूं आहिनि जेकॾहिं असां हिनखे ॾिसंदासीं त पोइ तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। सिलेक्ट में पहिरीं शइ तव्हांजी पई आहे हिन में सिलेक्ट ऑल, माना कंट्रोल ए, कीबोर्ड में शॉर्टकट किया कंट्रोल ए प्रेस कयोसि, ठीकु। जे प्रेस नथा कयोसि त पोइ वरी तव्हां हिते ॿुधाईंदो हितां सिलेक्ट ऑल कंदुसि बि तव्हांजो थी वेंदो, ठीकु आहे न। माना सिलेक्ट ऑल जो मतिलबु छा हूंदो त काई बि शइ समूरनि ते अलॻि अलॻि अप्लाई नथा करणु चाहिनि, सो हीअ गॾु आहे न हिते, हीअ अलॻि जुमिलो थी वियो, हीअ अलॻि जुमिला थी विया, हीअ तव्हांजा अलॻि जुमिला थी विया। हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे जेकॾहिं सभिनी जो तव्हांखे कलर चेंज करिणो पवंदो न, अलॻि अलॻि करिणो हूंदो त तव्हां हिकु करे चेंज कंदो हीअं। जेकॾहिं सभिनी खे हिकु करे रखिणो हूंदो पोइ तव्हां जेकॾहिं सिलेक्ट ऑल कंदो न, पोइ हिते सभिनी खे रेड कंदो, सभु जो सभु तव्हां छा थींदा, रेड थींदा। माना हिकिड़ो एक्शन तव्हां सभिनी ते बि अप्लाई करे सघो था पिया। सिलेक्ट ऑल असां हिन सेंस में इस्तेमालु कंदा आहियूं, ठीकु आहे। वरी वापसि अची सिलेक्ट ऑब्जेक्ट आख़िर में पढ़ंदा, हीअ अखरनि सां रिलेटेड आहे त वरी अखर ठाहिणा पवंदा। हिते चए थो सिलेक्ट टेक्स्ट विथ सिमिलर फॉर्मेटिंग। सिलेक्ट माना चूंड करणु, टेक्स्ट माना अखर, विथ माना सां, सिमिलर माना साॻिया, फॉर्मेटिंग माना रंग। उहे अखर चूंड करे जेके रंगनि जे हिसाब सां, रंगनि जे लिहाज़ खां हिकु जहिड़ा हुजनि। उहे अखर चूंड करे जेके रंगनि जे लिहाज़ खां छा हुजनि, हिकु जहिड़ा हुजनि। मिसाल ॻाल्हि हिते अची करे हिन लाइन खे बि असां ॻाढ़ो करे बोल्ड कयोसीं, हिन लाइन खे बि असां ॻाढ़ो करे बोल्ड कयोसीं, हिन खे विझी करे असां ॻाढ़ो करे बोल्ड कयोसीं, हिन खे विझी करे ॻाढ़ो करे बोल्ड कयोसीं, वरी हितां विझी करे हिन खे विझी करे ॻाढ़ो ऐं बोल्ड, ठीकु आहे। हाणे सो रंगनि जे लिहाज़ सां जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त जेके कारा अखर आहिनि उहे असांजा हिकु जहिड़ा ई आहिनि, छो त कारा हमेशह ब्लैक ई हूंदा आहिनि, माना डिफॉल्ट हूंदा आहिनि। जेका शइ डिफॉल्ट हूंदी आहे उनखे असां रंगी न चवंदा आहियूं, त उहा आहे ई हमेशह हिकु जहिड़ी, ठीकु। हाणे इन्हनि में असां चवंदा त असांखे ॻाढ़ा अखर ॻोल्हणा आहिनि, ॻाढ़ा अखर ॻोल्हणा आहिनि। मिसाल ॻाल्हि हाणे जेका हिते बीह करे सिलेक्ट टेक्स्ट विथ सिमिलर फॉर्मेटिंग असां हिन में बीठा आहियूं न। हाणे कंप्यूटर खे था चऊं त सॼे हिन लिखियल अखरनि में असांखे ॻाढ़ा अखर जाते पिया आहिनि ॻोल्हे ॿुधाए त किथे किथे पिया आहिनि। सिलेक्ट जेका हिते हिते पिया अथव, जेकॾहिं तव्हां ब्लैक ते बीहंदो न, ब्लैक ते तेजी करे ॻाढ़नि खे छॾे करे बाक़ी सभु कंदो, ॻाढ़नि खे छॾे करे, छो त ॻाढ़ा कारनि जहिड़ा न आहिनि, कारा ॻाढ़नि जहिड़ा न आहिनि। तव्हां हिन ॿिन्ही मां अलॻि अलॻि कलर चेंज करे सघो। हाणे ज़ाहिर ॻाल्हि तव्हां चवंदो न साईं मिसाल ॻाल्हि सभिनी जो ॻाढ़नि जो अलॻि कलर रखिणो आहे, सावनि जो मूंखे कारनि जो अलॻि रखिणो आहे, त पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हांखे हीअं कंदो सभिनी जो थी वेंदो। वरी न त जेके न कंदो पोइ हर कंहिंखे वरी अलॻि अलॻि सिलेक्शन कंदो, हिनखे अलॻि कंदो, हुनखे अलॻि कंदो। हिन खां बचण जे लाइ हिते बि बाबा जेके ॻाढ़ा चेंज करणो आहे, ॻाढ़ा सिलेक्शन करे पोइ ॻाढ़नि जो मूंखे कलर रखिणो आहे साओ, उहा सावा थी विया। वरी बाबा मिसाल ॻाल्हि जेकॾहिं ब्लैक ते बीह करे ब्लैक ते क्लिक कंदो, हाणे ब्लैक जो कलर तव्हां भले हितां अची करे ॻाढ़ो रखो त बि तव्हां ॻाढ़ो रखी सघो था, माना सावा अलॻि थी वेंदा, ॻाढ़ा अलॻि थी वेंदा। माना उहे अखर तव्हांखे सिलेक्शन करे ॾींदा जेके रंग जे लिहाज़ सां हर कंहिंखे अलॻि हूंदा, मुख़्तलिफ़ हूंदा। लेकिन सभु कारा वञनि त पोइ अलॻि अलॻि न हुजनि, पर हाणे अलॻि अलॻि आहिनि, साओ अलॻि आहे, ॻाढ़ो अलॻि आहे, ठीकु आहे। इहा इन ऑप्शन जी मदद सां असां ईअं कयूं था, माना हर कंहिंखे अलॻि अलॻि सिलेक्शन करे अलॻि अलॻि रंग ॾेई बि सघूं था, मटाए बि सघूं था पिया। उन खां बाद में क्लास जो आख़िरी ऑप्शन सिलेक्ट ऑब्जेक्ट। सिलेक्ट ऑब्जेक्ट असांजो इस्तेमालु थींदो आहे ग्रुप जे लाइ। ऑप्शन खे असां ग्रुप सां हाणे ख़तमु थियण छा अची कंदा ऑप्शन खे असां छा लाइ कंदा आहियूं, ग्रुप जे लाइ कंदा आहियूं। हाणे ॾिसो सभई असां सभई हिते वेठा आहियूं, ठीकु। मां हिकिड़ी शइ थो पढ़ायां, तव्हां सभई शइ सिखो था पिया। मां हिकु शइ थो पढ़ायां, तव्हां सभई सिखो था न पिया। पर जेकॾहिं 5-5, 10-10 मिंट हर कंहिंखे अलॻि अलॻि ॾियां त केतिरो टाइम लॻी वेंदो, इलाही टाइम लॻी वेंदो न। हिते साॻी सेम सिचुएशन आहे, हिते बीह करे तव्हां असां चवंदा सभिनी खे जेकॾहिं साॻियो सेम करिणो आहे, इहा शइ अप्लाई थींदी आहे। शेप्स इंसर्ट में ईंदासीं, हिते ॾिसो शेप्स पिया आहिनि, दिलियूं ठहियल पियूं, अलाए छा छा हिते ऑप्शन ठहिया पिया आहिनि। मिसाल ॻाल्हि हिते अची करे दिलि खणंदा काॾे असांजी त दिलि सां लॻे ई कोन, लॻे ई कोन थी आहे त दिलि। हिनखे हितां अची करे कॉपी कयोसि, पेस्ट करे वरी हिनखे थोरो अॻिते कयोसि, कॉपी हिकिड़ो दफ़ो करणी हूंदी आहे, पेस्ट करे वरी हिनखे हिते कयोसि, वरी हिनखे सिलेक्शन करे हिते हिनखे कयोसि अॻिते। हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे जीअं मां हिन ते सिलेक्शन थो कयां त मथां हिननि जा रंगनि जा ऑप्शन, दिलि जा ऑप्शन खुली था अचनि हिते फॉर्मेट। हाणे मिसाल हिनखे हिकिड़ो रंग ॾिनो, हिकिड़े ते अप्लाई थियो न। अहिड़ा जेकॾहिं 20-25 शेप हुजनि त ज़ाहिर ॻाल्हि आहे हर कंहिंखे मूंखे अलॻि अलॻि कलर ॾियणो पए न, पोइ उनजे लाइ असां ग्रुप कंदा आहियूं हिनखे। पोइ उनजे लाइ असां छा कंदा आहियूं, हुनखे ग्रुप कंदा आहियूं। ग्रुप कीअं कंदा आहियूं, असांखे सिलेक्ट में हिते तव्हांखे पोइ हिते पिया सिलेक्ट ऑब्जेक्ट अहिड़ो तीर ॾींदो आहे,
तीर आहे न, तीर हिन सिलेक्शन कंदासीं, तीर असां अची वियो। पोइ अहिड़ी जाइ तव्हां सिलेक्शन वठणी आहे जीअं सिलेक्शन में चारई शेप अची वञनि अंदरि। पोइ असां हितां बीह करे हिनखे हिते खणी करे हेॾे ईअं खणी ईंदो, चारई शेप सिलेक्शन थी वई तव्हां हिते। जीअं चारई शेप तव्हां सिलेक्शन थी वई, हाणे हिते बीह करे कहिड़े बि शेप जे मथां बीह करे माउस जो जेको सॼे पासे वारो बटन आहे हुनखे ज़ोर ॾींदो। पर हिते ग्रुपिंग ग्रुप कयोसि, थी वियो ग्रुप तव्हांजो। हाणे तव्हांखे फ़ाइदो ई पइजी वियो, हिकु शइ हिकिड़े ते अप्लाई, हिकिड़ो कलर हिक ते अप्लाई, कलर बि हिकिड़ो अप्लाई बि हिक ते, साइज़ घटि वधि कंदव त बि हिक ते अप्लाई थींदी, शेडो वग़ैरह अप्लाई कंदव बि हिक ते थींदी, घटि वधि कंदव बि हिक ते थींदी। ऐं जेकॾहिं हिनखे कॉपी कंदव, हे कॉपी वरी हिनखे पेस्ट कंदव, चारई शेप तव्हांखे कॉपी थी वेंदा। माना ग्रुप जो इहो फ़ाइदो हूंदो आहे, कॉपी बि हिकु, शेप बि हिकु। क्लियर आहे तेसिताईं? ठीकु आहे। अॼु असांजो ख़्याल सां होम पूरो थी वियो, ठीकु आहे न। सुभाणे वारे क्लास में होम ताईं प्रीवियस खां टेस्ट बि वठंदासीं, असाइनमेंट बि चेक कंदासीं। सूमर वारे ॾियारे खां असां इंशाअल्लाह ताला इंसर्ट शुरू कंदासीं। सूमर वारे ॾियारे खां असां छा कंदासीं? इंसर्ट शुरू कंदासीं इंशाअल्लाह।